जा साहबा उन मदरसे जा तालिबती जे मदरसे जो नालो बैतुल्ला ॾाढा ॾाढा ॻाल्हायो। मदरसे जो नालो ये लफ़्ज़ मां तव्हांजी ज़ुबान मां ॿुधण थो चाहियां। मदरसे जो नालो बैतुल्ला। हिन मदरसे जी निस्बत भी कारी हिज़्बुल्लाह साहब जे मदरसे जी निस्बत भी उन मदरसे सां मिले थी। मां मदीने वियोसि अॼु खां 7 साल अॻु में 2015 में मां पंहिंजी जीजा लम्बड़ सां गॾु उमरो करे आयुमि। मां मके पाक खां पोइ मदीने वयुमि। मदीने में साईं जो रोज़ो ॾिठुमि। साईं जे रोज़े को हिन पासे ते हिकिड़ो थल्लो हो। मां दोस्तनि को पुछियो इहो छांजो थल्लो आहे? चइसई असां बि सुफ़ा जो थल्लो आहे। हिते मदीने वारो साईं सहाबा खे क़ुरान जो सबक़ ॾींदो। अल्लाह तां के भी मदीने में उन थल्ले ते कुरान पढ़ने की तौफीक नसीब फरमाए। आमीन जो। तरी दचे तो इश्क अहमद अज़ल ही से सीने में गे, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे। ए सहाबा की झरमट में बदरुद्दो जा, नूर की नूर हर सो मदीने में गे। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नहीं जैसी खुशबू नबी के पसीने में गे। वाह मुक़द्दर अबू बकरो फारूक का, जिनका घर रहमतों के खजीने में गे। बेसहारा न समझे जमाना मुझे, मेरे आका का मस्कन मदीने में गे। महबूब जे सहाबा जे जाए ते पर्दा हिनन तालबन वांगुर उन मदरसे जो नालो बैतुल्ला। सहाबा जे पढ़ण वारे किताब जो नालो ज़ियारत भी कयो चो कलामुल्ला। किताब जो नालो कलामुल्ला। वरी उन मदरसे में हिन मदरसे में पढ़ाइण वारो उस्ताद कारी हिज़्बुल्लाह मीरानी। पर जै मदरसे में मुझे महबूब जो मदरसो शागिर्द साहबा तो उते पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो चो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन मदरसे में वरी इम्तिहान वठण वारे मुम्तहिन जो नालो हथ मथे करे जो खुद अल्लाह। या अल्लाह सहाबा जो इम्तिहान वतई, रब पास थिया कन फेल था। हिते त मजलिस में ज़ाकिर चवनि था सब फ्री विया, रुगो पंतन पाक बचा। रब तो फरमा ना ना ना, ज़ाकिर जी गाल कूड़ी आ, मां रब जी गाल कुरान में सच्ची आ। कुरान के मञो, ज़ाकिर के मञो, कुरान के मञो। कुरान छा तो फरमाए? 26 सिपारो खोलियो, सूरत जो नालो थी सूरतुल हुजरात। आयत जो नंबर भी लिख मता तकलीफ थे। दिस बुखारी सैयद जे हथ में कुरान आ। अल्लाह तो के कब्र क़यामत में कुरान जी शफात दे। जै घर जे मथों जलसो हले तो अल्लाह इन घर में कुरान जी बरकत फरमाए। फरमाए 26 सिपारो, सूरत जो नालो हुजरात, आयत जो नंबर 3 चेतो उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाह। रब तो फरमाए महबूब जे साहबा जो मां अल्लाह इम्तिहान वतो। रब शां जो इम्तिहान वतई, अखिन जो ना 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 ना, कनन जो न न, हथन जो इम्तिहान ना ना, स्कूल कॉलेज वांगुर लिखत जो इम्तिहान ना ना। रब शां जो इम्तिहान वतई चेतो उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम। चिट्टो कुरान बीठो आहे क़ुलूबहुम। क़ुलूब क़ल्ब जो जमो आहे, माना दिल जो इम्तिहान। और दिल जो इम्तिहान वठण जी ताक़त कंहिंखे आहे? जेको दिलनि जा राज़ ॼाणे। दिलनि जा राज़ केरु थो ॼाणे? हाफ़िज़ साहब अल्लाह थो ॼाणे। फरमाए मां इम्तिहान वतो। रब पोइ इम्तिहान जो साहबा खां वतई दिलनि जो। पोइ पेपर कहिड़ो हो? असां भी इम्तिहान ॾिना आहिनि। असां भी जट मुला न आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अंग्रेजी तालीम भी आहे, MA कई आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में। असां इम्तिहान ॾिना आहिनि, इस्लामिक स्टडीज़ जा, इस्लामिक कल्चर जा, मैथमेटिक्स जा, बायोलॉजी जा, केमिस्ट्री जा, फिजिक्स जा असां पेपर ॾिना आहिनि। हाँ साईं अॼु शांजो पेपर आहे। 8 साल तॾे ते वेही गोॾा भञी उस्तादनि जूं जुतियूं सिधियूं करे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो इल्मु पढ़ी करे असां पेपर ॾिनासीं। तिरमिज़ी जो पेपर, बुखारी जो पेपर, निसाई जो इम्तिहान, अबू दाऊद जो इम्तिहान, इब्ने माजा जो इम्तिहान, मोता इमाम मोहम्मद, मोता इमाम मालिक जो पेपर, इल्म फ़िक़्ह जो, इल्म उसूल फ़िक़्ह जो, इल्म मंतिक़ जो, इल्म कुरान जो, इल्म हदीस जो। ये असां
असां भी इम्तिहान दिनान पेपर दिनान या अल्लाह साहबा को इम्तिहान वतई पेपर केड़ो हो चे तो क़ुलूबहुम लित्तक़वा साहबा जो पेपर केड़ो हो तक़वा तक़वा जी माना छाए परहेज़गारी ऐं ॾुखे में ॾुखियो इम्तिहान कंद कोट वारो इहो वा रब पो नतीजो छा आयो पास था के न फेल था रब तो चे चरिया था ओ छा अरे जिन शागिर्दन जो उस्ताद मदीने वारो साईं हुजे ये शागिर्द किया फेल थींदा तू असां वारा शागिर्द छोरे या बिना इम्तिहान जे 8 वारा 9 में 9 वारा 10 में माके हिकिड़ो छोकिरो चइबो साईं हबीबुल्लाह छा किरोना कॾहिं ईंदी अरे ख़ैर ता हिन भागा किरोना खे यादि चए साईं किरोना अचे त इम्तिहान ई न ॾींदासीं ईअं ॾाको टपी वेंदा हाँ दे मां जो किरोना के याद ही न कर छोरे के वरी पांजे इम्तिहान जे लग लगी अल्लाह हे नबी जा शागिर्दा चो नबी भी कामिल तपो शागिर्द भी कामिल सहाबा भी कामिल सहाबा जो उस्ताद मिठो मोहम्मद भी कामिल अञा हारी भी वेठा हो जमीन ते पोख कंदा हो मां मिसाल तो ॾियां सहाबा जी अज़मत जो अरे यार उहा पोख किया खराब थींदी जंहिं पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे पोख जी गिला कंदे त हारीअ जी गिला थींदी सहाबा जी गिला कंदे सहाबा जो उस्ताद हारी मदीने वारो साईं न कजाए मता अल्लाह कब्र में शिकिल न फेराए छॾई असां सिद्दीकी असां फारूकी असां ओस्मानी हथ मथे करे जो असां हैदरी असां जो अकीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजेसि असां इमाम हसन हुसैन जी जुती जी मिट्टी मुबारक भी असां पंहिंजी अखियुनि में सुरमो करे पाईंदासीं हाँ असां हैदरी आहियूं तॾहिं त चवंदा आहियूं हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आगे जेके पक्का हैदरी उहे सुभान अल्लाह चवनि हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो त आली मकाम आगे चे तो हुसैन करबल में पढ़ियो कुरान अज बुखारी सैयद के कुर्सी ते विहारे कुरान तो पढ़ाए करबला में मुझे इमाम हुसैन नेज़े जी नोक ते कुरान पढ़ियो हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में अनेती नीयत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत बिगिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे चे तो सहाबा जे बारे में चरिया उन बाग जो मेवो किया खराब थींदो जे बाग जो माली मिठो मोहम्मद हुजे सुभान अल्लाह ॾाढा मेवो भी भलो त माली भी मदीने वारो साईं भलो हाणे कुरान को पुछूं कुरान तू ॿुधाए हे त तारीख़ घटि वठी लिखे चे तारीख़ कूड़ी आ मां कुरान सचो आ तारीख़ माण्हुनि जी लिखल आ कुरान कंहिंजो आ अल्लाह भी सचो जंहिंजो कलाम आ वो रब भी सचो कलाम भी सचो मिठो मोहम्मद भी सचो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम चेतो जिनजो मदरसो बैतुल्ला जिनजो किताब कलामुल्लाह जिनजो उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह जिनजो मुमतहिन अल्लाह तो उन्हनि जो नतीजो थी रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मां रब उन्हनि को अर्श ते राज़ी सहाबा मां रब को फर्श ते राज़ी चो सुभान अल्लाह तवज्जो कर त ॻाल्हि सम्झायां मुंहिंजे साईं जी कचहरीअ में महफ़िल में कुछ वॾेरा आया भोतार मके जा रईस सरदार चौधरी मुसलमाननि जे नबी सां ॻाल्हियूं कंदासीं साईं जन ॾाढा ख़ुशि थिया छो त वॾेरा सुधरी वञनि त पोइ रैयत बि ॻाल्हायो मां थो ॾुजो तव्हां था सुधरी वेंदा हा रैयत बि ॾुजंदी तौबा कंदी भोतार सुधरनि त पोइ हेठां बि सुधरी वेंदा साईं जन ॾाढा ख़ुशि थिया मके जा चौधरी आया आहिनि रईस अबू जहल वारा उतबे वारा शेबे वारा वॾा वॾा भोतार मुसलमाननि जे नबी को कुछ ॻाल्हियूं कंदासीं साईं जन फरमा हा अचो साईं जन फरमा मां त रोज़ महिनत थो कयां अला करे इहे सुधरनि त ख़ल्क़ सुधरे त वॾेरनि भोतारनि सरदारनि तवजो आहे इंशाअल्लाह नमाज़ गॾिजी पढ़ूं था रईसनि सभिनी छा चयो
मुसलमानन जे नबी सां ॻाल्हियूं शर्त आ पो कंदासीं छो त तुंहिंजी कचहरीअ में साहबा वेठा आहिनि जेके ग़रीबन मिसकीनन कंहिंखे पेरनि में जुती बि कोन्हे अल्लाह कंहिंखे कपिड़ो बि कोन्हे पुठी उघाड़ी करे वेठा आहिनि असीं कांच सुतण पाए गोॾ पाए पुठी उघाड़ा वेठा आहिनि ये ग़रीबन मिसकीनन टे टे ॾींहं मानी बि न मिलंदी अथनि असां वॾेरा भोतार रईस इन्हनि सां नथा ठहूं इन्हनि खे उथार त पोइ तोसां ॻाल्हियूं कयूं हाणे बि उहा लछ हले थी बंगले में न पी जाए पानी ये वडेरे जो गिलास है खाना जो गिलास है इनमें पानी न पी जाए मता तो गरीब जा जरासीम वडेरे के लगे पर मदीने वारो साईं सजी कायनात दा वडेरा हुजूर जी जुती तो घोरिया साहबा के फरमाया 70 साहबा जी ओभर वारो खीर मुखे दियो तो मां मोहम्मद पिया गिलास भी सागो ही आदे ओभर में शफा है तवज्जो कयो 10 मिनट साथ दियो अल्लाह अकबर वाह सोना तुझी अजमत तो कुर्बान वना साईं के चयो वडेरल भोतारन हालांकि साहबा गरीब ना आसूदा पर कुरान जे करे कलमे जे करे सब कुछ खसजी वियो हालांकि हजरत मसब जी तारीख पढ़ उहो साहबी हो जेको ॾींहं में वॻो लाईंदो रोज नवा कपड़ा पाईंदो छंछर ते ॿिया आचर ते ॿिया सूमर ते ॿिया वरी जेको वॻो लाईंदो वरी ॿीहर खणंदो ई न वरी नओं वॻो एॾो आसूदो साहबी पर मिठे मोहम्मद ते कलमो पढ़े त भाइरन कपड़ा भी खसे छॾियस जमीन खसजी वयस अल्लाह घरवारी खसजी वयस बच्चा न्याणियों पुट खसजी वयस बकरियों शेला घटा रिढा खसजी वयस सब कुछ ॾींदो मिठे मोहम्मद जी मोहब्बत न ॾींदुस कलमो न छॾींदो आखिर में भाइरन चो त नंगो कंदासीं सुथण भी लाए ॾे यो किस्सो बयान कंदो साईं मोहम्मद ईसा टावरी अल्लाह उनकी कब्र ते रहमत करे साईं मोहम्मद ईसा टावरी फकीर मौलवी हो हाँ साईं मां बुजुर्गन को ॿुधो आहे बुजुर्गन ॿुधायो त साईं मोहम्मद ईसा चए थो मूंखे निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो ऐं हिकिड़ो शख़्स हसीन जमील ते मूंखे वठी वियो मूंखे चए हल मके पाक में इहो ख्वाब लधई ते मूंखे निंड वठी वई हुयो बि सभु उमिरि ते काॾे हलां ते महबूब मुस्तफ़ा सॾे थो नबी साईं जो दीदार कयमि चई मथनि खां अबू बकर सिद्दीक़ वेठो नबी साईं जे मथनि भरिसां वरी पेरनि खां वरी साईं हमादुल्ला हाले जी वेठो सुभान अल्लाह डरी साईं अब्दुल समद जो ॾाढो साईं हमादुल्ला हाले जी रहमतुल्लाह पोइ साईं ॿुधाए पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे चवनि पिया मोहम्मद ईसा वाइद में जेको हज़रत मसहब जो वाक़ियो बयानु कंदो आहे न उहो इहो थी मसहब साहबी अल्लाह अकबर वरी हज़रत मसहब के चवंदो आहे मसहब तुंहिंजो वाक़ियो जेको मोहम्मद ईसा टावरी बयानु कयो उहो इहो थी मोहम्मद ईसा टावरी चई बसि उन ॾींहं खां पोइ मां वाइद वारनि सां लेखो ई न कंदो आहियां चवंदो आहियां बसि जेके जलसनि ते घुराइनि था सभु कुझु मूंखे मिली वियो इन्हनि जे सदके मूंखे अल्लाह ताला हुज़ूर साईं जी ज़ियारत नसीब कराए ॿियो छा खपे उलमा देवबंद आलिम इहे थी जेके निंड में नबी जो दीदार कंदा आहिनि अल्लाह अकबर हज़रत मसहब जहिड़ा ग़रीब साहबा वेठा हा उन्हनि चयो त हिननि खे उथार वॾेरा चवनि था मके जा भोतार ग़रीबनि खे उथार त पोइ तोसां ॻाल्हियूं कयूं अञा अल्लाह जे हबीब सोचियो दिलि में साईं जन त ईअं सोचियो त हे त साहबा मुंहिंजा हूअं ई दीवाना मस्ताना परवाना जे थोरी देरि जे लाइ उथाईंदोमान त ॾुख न कंदा मूंखे छॾे न वेंदा हे वॾेरा सुधरनि भोतार सुधरनि अल्लाह करे हिननि खे हिदायत मिले अञा नबी से सोचन पिया अल्लाह हिन मंज़र ते अर्श तो ॾिसे पियो अल्लाह के भी त अज़मत साहबा प्यारी आहे न अल्लाह देर न कई रब चयो ओ जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे सोने दे कुरान खणी वन मता मुझो महबूब गरीब साहबा के उथारे हिनन काफरन भोतारन सरदारन जे करे वन कुरान खणी वन जिब्रील तो जे मां स्पीड में आया मता साईं जन फैसलो न गलत करे वनन कुरान आयो वला ततुरदिल लजीना यदऊन रब्बहुम बिल गदाति वल अशी युरीदून वजहहु मा अलैका मिन हिसाबिहिम मिन शैइन वमा मिन हिसाबिका अलैहिम मिन शैइन फततरुदहुम फतकून मिनज़ ज़ालिमीन खबरदार मुझा सोना मोहम्मद
हिनन वडेरन भोतारन जे करे गरीब साहबा के पंजी मजलिस मो न उथार जाए मोहम्मद ए उवे साहबा थी जेके सुबह जो भी मां अल्लाह के याद कंदान शाम जो भी मां अल्लाह के याद कंदान हिनन जो हिसाब तुझे मथो ना है तुझो हिनन ते हिसाब ना है तो सा यारी भलिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तुझो नालो पंजे नाले सा गडु लिखावा डाढो प्यारो वा रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आंख का तारा नाम मोहम्मद पर साहबा जो मामलो आयो पो मां अल्लाह के तुझी भी परवाह ना है फततरुदहुम खबरदार नबी इन्हन भोतारन वडेरन काफरन रईसन जे करे साहबा के उथारी दे फतकून मिनज़ ज़ालिमीन मता तोखे भी न ज़ालिमन जे टोले में करे छड़िया है इते पंहिंजे दिल ते हथ रखो तो ये साहबा जी जमात अल्लाह के केडी प्यारी है अल्लाह इन्हनि खे तो लाउड ते घट वध गालाई न गला मता रब डमिर जी न पवई जो एडा अल्लाह के प्यारा नबी जा शागिर्द साहबा जो नबी जड़ी जात खेचे हिनन के उथारी दे मा तोखो भी नाराज थींदस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा न मुंजा मौला मा साहबा के न उथारी नो जागो था काल पूरी क्या हाँ भली भली वजू करे अख मारे क्यों था गाल पूरी कया तवज्जो मुझे साईं फरमायो चंगो मुझा रब साहबा के नथो उथाया पर मां मोहम्मद जी दिल चवे थी मुझा सब उम्मती जन्नत में वजन सुभान अल्लाह डरिया सब उम्मती जन्नत में वजन इन करे तो चवा मुझा मौला तो हे भी सुधरन रब इजाजत नथी मिले तो मां न उथाईंदुम पर बी गाल सोचा बी सूरत कया किया साहबा भली वेठा हुजन वडेरा भोतार काफर नथा अचन मां मोहम्मद इन्हन के छड़े मां पाण उथी वञा समझो था हे भली वेठा हुजन नथो उथाया छो तो रब नाराज थींदो हे प्यारा न हुई मुंहिंजा पर मां उथी वञा तबलीग जे ख्याल सां मां इन्हन के नसीहत कया मन वडेरा सुधरन छो त लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम चईदे न सुभान अल्लाह मां नबी त मेहरबान मां त चवंदो अल्लाह करे सब उम्मती जन्नत में वञन पर रब इहो कम भी इए न कंदुम जेसिताईं तू इजाजत न ॾींदे नबी पंहिंजी मर्ज़ी न लाइंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा ज़ुबान मां मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम कंहिंजो हथ मथे करे ॿुधाए रब करीम जो होंदो आहे अल्लाह से फरमायो मुंहिंजा हबीब वरी बी सूरत तो अख्तियार करे चेतो साहबा के छड़े वञा भला वडेरन सा भोतारन सा गालियूं कया अल्लाह से कुरान मोकलियो वसबिर नफ्सक माल्लज़ीन यदून रब्बहुम बिल गदाति वल अशी कंद कोट वारो ॾिसो न अल्लाह से के साहबा केॾा प्यारा रब चयो ना 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 ओ मुझा मोहम्मद तू इन्हनि सां ठहे तो ये तो सां ठहनि था इजाजत नथी भली वडेरा सुधरन न सुधरन मां अल्लाह के परवाह नाहे फज़क्किर इन्नमा अंत मुज़क्किर तुझो कम वाइज़ करणो नसीहत करणो हिदायत तुझे हथ में नाहे हिदायत मां अल्लाह जे हथ में आहे तू साहबा सां ठहे तो साहबा तो सां ठहनि था ॾाढा जो सुभान अल्लाह त प्यारा आहिनि अल्लाह से छड़े भी न वञे वेहन भी गड नबी से फरमाया मौला भला टी सूरत अख्तियार क्या काई सूरत टी तरीक़ो टियों किया वडेरन भोतारन के चवा तवा गरीबन सा नथा वेहो भला हेडो वेहो हेडो सजे पासे का साहबा खबे पासे ते वे मां मोहम्मद वरी विच ते वे हां 2 फुट ये फर्क हो जे ता हेडो हेडो छो हिन गरीबन सा ता दिल नथी लगे ना गरीब हेडो तवा अमीर हेडो मां विच ते वे या अल्लाह हे त मुझा हुए दीवाना मस्ताना परवाना न छड़े वेंदा माके भला मां मोहम्मद पंजी नबूअत वारी अख वारो कुर्ब ऐं दीद हिनन दे कया वडेरन दे चवंदा न ये दीद सां भी मन असर थे अच्छा अल्लाह अकबर कबीरा तवज्जो कयो आखिरी दुआ मौलाना सी नूर मो साहब लोलाई जी थींदी चो सुभान अल्लाह सजो डी वेठो अज त कोई मीराने जा यारी भलाई
अरे वयो ही ना सुबह वठी जलसो संभालो थे असर को वठी अल्लाह अकबर मौलाना जी खिताबत के अल्लाह ताला कबूल फरमाए असां दुआ था कयूं से नूर मोहम्मद के अल्लाह सेहत कामिला आजला दे अञा दीन जी खिदमत ला कबूल फरमाए आमीन चो सहाबा जी अज़मत ते गलाया पयो नबी सोचो त या अल्लाह दीद खणी हिनन दे कया कुर्ब वारी मन निभागा सुधरी अचन मन मा मोहम्मद जो कलमो पढ़न रब इजाजत हुजे त पो कया बगैर इजाजत जे न कंदुस अल्लाह फरमायो जिब्रील जी मुझा अल्लाह वन मुझो नबी टियों तरीको तो अख्तियार करे वाह कुरान तुझे समझाण दो जिब्रील लगी आयो रब चो ना 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 अज़मत साहबा मथे आ रब तो चे वला तादुइना का अन्हुम नबी खबरदार भली वडेरा भोतार वेहन साहबा खबे पासे पर तुझी जेका दीद है नबूवत वारी अखियों मुबारक जी जेका नजर आवा वडेरन ने न कर साहबा दे कर हाय हाय साहबा दे कर साहबा तोखे दिसन तू साहबा के दिस ए काफरन ने भागा सुधरन न सुधरन परवाह नहीं या अय्युहर रसूल ओ रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिक तो जो कमा तबलीग करण वाइज करण नसीहत करण हिदायत मा अल्लाह जे हथ में आ हेडे तक जाए तडी त हिकड़ो साहबी अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम अखिन को ना भी नो साईं के सड पियो करे या मोहम्मद या रसूल अल्लाह सड पियो करे नबी से तवज्जो न कयो अल्लाह कुरान में मयार मोकली अल्लाह अबस व तवल्ला अंजाअहुल अमा वमा युद्रीक लअल्लहु यज़क्का औ यज़क्करु फतनफ़अहु ज़िक्रा खबरदार नबी हो साद थो करे नाबी नोवा नथो दिसे पर मां अल्लाह त दिसां थो ओ अखिन को माजूर तो के सद करे तू तवज्जो नथो करे नबी से के जने अल्लाह कुरान में मयार दिनी हेडे तक जाए ना साहबी के नबी भाकुर पातो भयो भी अखिन को नाबी नो भाकुर पाए पेशानी को चुम्मी वठी मुजो साईं रुनो अब्दुल्ला केड़ो अमल कंदो आ जो रब के एडो प्यारो आ जो तुझे करे कुरान में मागे मयार दिनी थई अल्लाह का त नेकी होंदी न इन साहबी जी जो रब तो मयार दे साहबी जी करे अल्लाह जो हबीब प्यार कंदो साहबा सा रब हे नथा सुधरन चे भली न सुधरन इन्नका ला तहदी मन अहबबत वलाकिन अल्लाह यहदी मन यशा नबी हिदायत तुझे हथ में न हिदायत मां अल्लाह जे हथ में आ तने तहा जी इमदादुल्लाह चोंदो आ न जेके की न घोरे सो की न वरे सुभान अल्लाह डरिया ता जी बैटरी जी चार्जिंग भी पूरी थी वई आ जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकी न करे भला कलमो अबू जल की भरे जेके पान करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐ खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सबई आए बारी बेपरवाह भी तू मौलाना दुआ क्यों तशल तवा सा के मरण माला को कलमो नसीब दे अल्लाह के परवाह कोने वा रब तो फरमाए मां बेपरवाह वा अरे हिदायत नथी अचे त पो मुड़स नबी आ ज़ाल के तो जहन्नम में उछलाए अथस का परवाह लूत अलैहिस्सलाम नबी आ घर वारी जहन्नम में अल्लाह गड बिस्तरे में सुमण वारी कलमो नसीब नाए ओडे वरी पुट नबी आ वरी पी के कलमो नसीब नाए खलीलुल्लाह वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इज़ क़ाल लि अबीही या अबत लिम ताबुदु मा ला यस्मउ वला युबसिरु वला युग़नी अन्का शैया हाथ मथे करे जो कुरान सच्चो आ और नजर कर पुट नबी पीउ जहन्नम में बेपरवाह जाता वरी पीयू नबी पुट जान में हजरत नूह अलैहिस्सलाम जो पुट वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन सद पियो करे या बुनैयर कमाना बचड़ा हलिया वला तकुमल काफिरीन काफरन मुनथी अल्लाह बेपरवाह जाता काफर पुट के पीउ नबिया सामू पानी जी छोली आई गरक थियो तबाह थियो इन्नहु
इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनी मा लैसा लक बिही इल्म इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन। अज ताके तौहीद जी दावत तो दिया, शिरक न कजाए न त बची न सकंदे, खुदा डमिरजी पवंदई। शिरक वडे में वडो गुनाह वा। अरे इमामुल अंबिया मिठे मोहम्मद रसूला के भी चे तो ल इन अशरकत ल यहबतन अमलुका, खबरदार नबी जे करे तू भी शिरक कयो तुझा अमल भी चट करे छॾींदो साए। हथ मथे करे जो तौहीद वारो रब्बा कंहिंजी परवाह कोने से। नबी भी रोए तो मौला चाचे के कलमो नसीब नाए, भाइटो रोए तो अल्लाह फरमा इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा। नबी हिदायत तुझे हथ में नाए, तुझो कम वाइज़ करो नसीहत करो जेके मां रब घुरा उहो कलमो पढ़ंदो।